के सील करण लाइ टेक्निकल टीम पहुंची वई। टेक्निकल टीम पारां बाहि लॻण सबब तबादल इमारत जो मुआइनो। सर्च ऑपरेशन मुकम्मल थियण बाद मुतासिर इमारत के सील कयो वेंदो। पुलिस पारां वाक़े जी जांच जारी। डीसी ॾखण नावेद नबी ख़ुशूस जो चवणु आहे त मुतासिर इमारत के सील कयो वेंदो। वाक़े जो केस दाख़िल थियण बाद जांच जो अमल वधीक तेज़ कयो वियो आहे। शुरूआती तौर 82 माण्हू गुम करार ॾिना विया हुआ। हींअर ताईं 23 माण्हुनि जी डीएनए मैचिंग मुकम्मल थी चुकी आहे। बाहि वाक़े में 73 ॼणा फौत थिया। एसएसपी सिटी आरिफ अज़ीज़ जो चवणु आहे त केस दाख़िल थियण खां पोइ बयान वठण जो सिलसिलो जारी आहे। इंतज़ामिया जे अमलदारनि चौकीदारनि समेत समूरनि लाॻापियल माण्हुनि जा बयान कलमबंद कया विया आहिनि। जेकॾहिं गफ़लत या लापरवाही साम्हूं आई त उन्हनि जा समूरा पासा उजागर कया वेंदा। बाहि लॻण वक़्तु दरवाज़ा छो बंदि कया विया ऐं बाहि लॻण खां पोइ छो न खोलिया विया, उन रुख खां बि जांच जारी आहे। म्यांमार के परॾेही वज़ीर थानसोई जी परॾेही आफिस साहब नायब वज़ीर आज़म इसाक डार म्यांमार के परॾेही वज़ीर जी आजियां कई। इसाक डार जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं म्यांमार जा लाॻापा तारीख़ी आहिनि। पाकिस्तान म्यांमार में अमुन तरक़ी ऐं खुशहाली चाहे थो। पाकिस्तान ऐं म्यांमार जा लाॻापा गॾियल एतिराम ते ॿधल आहिनि। म्यांमार जे परॾेही वज़ीर थानसोई जो आहे त पाकिस्तान सां लाॻापनि खे अहमियत ॾींदा आहियूं। ॿिन्ही मुल्कनि में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार खे हथी वठाइण जा मौक़ा मौजूदु आहिनि। T20 वर्ल्ड कप में क़ौमी टीम शिरकत कंदी या न फ़ैसिलो अॼु थींदो। पीसीबी चेयरमैन मोहसिन नक़वी जो चवणु आहे त T20 वर्ल्ड कप में टीम मोकिलण बाबति फ़ैसिलो अॼु वज़ीर आज़म सां मुशावरत खां पोइ कयो वेंदो। पीसीबी आईसीसी जे विचे मयार खे रद्द करे थो। हुकूमत जेको बि फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जी हाकारी शुरुआत। 100 इंडेक्स 1,90,000 पॉइंट्स पार करे वियो। ट्रेंडिंग दौरान 1800 खां वधीक पॉइंट्स जो इज़ाफ़ो। बनू में पुलिस मोबाइल ते दहशतगर्दनि जो हमलो। जवाबी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया। पुलिस मूजिबि जोबेल चश्मे रोड ते पुलिस मोबाइल ते दहशतगर्दनि हमलो कयो। पुलिस जी जवाबी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया। संदन साथी फरार। वफाकी घर वज़ीर मोहसिन नक़वी जो डायरेक्टोरेट जनरल इमिग्रेशन एंड पासपोर्ट्स जो दौरो। मोहसिन नक़वी पासपोर्ट जे दरख़्वास्तनि प्रिंटिंग ऐं कारकर्दगी जे जदीद तरीन मॉनिटरिंग सिस्टम जो इफ्तिताह करे छॾियो। एमरजेंसी ट्रैवल डॉक्यूमेंटेड जो निज़ाम पिणु डिजिटल कयो वियो। मोहसिन नक़वी चयो आहे त पाकिस्तान पासपोर्ट सिस्टम खे हाणे दुनिया जे बहितरीन मुल्कनि जे निज़ाम तहत तरतीब ॾिनो वियो आहे। नए निज़ाम सां पाकिस्तान ऐं दुनिया में पासपोर्ट जे दरख़्वास्तनि ऐं डिलीवरी जे रियल टाइम मॉनिटरिंग मुमकिन हूंदी। खिलाफ प्रोपेगेंडा में पीटीआई मुलविस आहे। मुफ्ती वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त वादी तेरह में इंटेलिजेंस बेस ऑपरेशन जारी आहे। को बि वॾो फौजी ऑपरेशन न पियो थिए। जेकॾहिं फौजी ऑपरेशन हुजे हा त उन में वफ़ाक़ी हुकूमत जी मुदाख़लत लाज़मी हुजे हा। दहशतगर्दी जे मामले ते पीटीआई जा ॾंद खाइण जा ॿिया ऐं ॾेखारण जा ॿिया आहिनि। जेकॾहिं सुहेल आफ़रीदी पीटीआई बानी सां मुलाक़ात करणु चाहे थो त उन जो फ़ैसिलो जेल इंतज़ामिया कंदी। उन्हनि माण्हुनि जो मक़सदु मुलाक़ात न पर टिकटॉक ठाहिणु हूंदो आहे। बलूचिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात ऐं बर्फ़बारी आम ज़िंदगी मुतासिर। हिकु ॿियो ओलंदे मौसमी सिस्टम ईरान ज़रिए बलूचिस्तान में दाख़िल थी वियो। चमन ऐं भरपासे तेज़ बरसातुनि सबबि हेठान वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कोयटिया ऐं भरपासे हल्की बर्फ़बारी। ज़ियारत ऐं कलात में बि बर्फ़बारी। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक महीननि ऐं मींहं ऐं बर्फ़बारी जी अॻु थी। बलूचिस्तान, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर, खैबर पख्तूनख्वा, इस्लामाबाद, मरी ऐं गिलियात में बरसाती जाबलू इलाइक़नि में बर्फ़बारी जो इम्कान ज़ाहिर। मौसमियात खाते मूजिबि लाहौर ऐं मुल्तान समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में
वक़्फ़े सां बरसात थी सघे थी। सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जे विशाल कुमार जे पीउ सां मुलाक़ात। सूबाई वज़ीर पारां विशाल कुमार जे पीउ खे मामलो जल्द ऐं इंसाफ़ जे बुनियाद ते हल कराइण जी ख़ातिरी। सरदार मोहम्मद बख्श महर चयो आहे त सिंध हुकूमत मामले जी समूरनि रुखनि जो जाइज़ो वठी रही आहे ऐं लाॻापियल धुरियुनि सां राब्ता जारी आहिनि त जीअं तकरार खे पुरअमन ऐं क़ानूनी तरीक़े सां हल कयो वञे। हुकूमत कंहिं बि शहरी सां नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदी ऐं हक़ीक़तुनि जे बुनियाद ते क़दम खंया वेंदा। 2 ॾींहं अॻु सोशल मीडिया ते विशाल कुमार वीडियो पैगाम में सिंध असेंबली जे मेंबर राजा खान महर ते तशद्दुद जो इल्ज़ाम लॻाया। कराची जे इलाइक़े गार्डन में भत्ताखोरी माफ़िया ख़िलाफ़ गॾियल कार्रवाई में जवाबदार बाची विया। रेंजर्स तर्जुमान मूजिबि ऑपरेशन दौरान जवाबदारनि कानून लागू कंदड़ इदारनि जी एहलकारनि ते फायरिंग कई। जवाबी फायरिंग में 2 जवाबदार बाची विया। बाची वियल जवाबदारनि जी सुञाणप मोहम्मद हसन उर्फ बेलचो ऐं तनवीर अली उर्फ तीतर तौर थी। बाची वियल जवाबदार भत्ता माफ़िया जे अॻवान जमील छांगा ऐं ज़ाहिद लाडला ग्रुप सां लाॻापियल हुआ। जवाबदार सोल्जर बाज़ार ऐं जमशेद टाउन में कारोबारी मर्कज़नि, दुकानदारनि, बिल्डर्स ऐं रेस्टोरेंटनि खां भत्तो उगाड़ी में मुलविस हो। उमरकोट में नौजवान के कत्ल वारे वाक़े खिलाफ शटरबंद हड़ताल, लाश रखी धरणो। समेजा बिरादरी जे सवे माण्हुनि शहर बंद कराए छॾियो। वासन जो अल्लाह वाला चौक ते लाश रखी धरणो। सनन चवण आहे त नौजवान इस्माइल समीज जो गलो कपे क़त्ल करे ज़ुल्म कयो वियो आहे। कातिल गिरफ़्तार कया विया। कोट लालू भरसा नौजवान जो तशद्दुद ऐं गोलियूं लॻल लाश हथ। वारसन जो लाश रखी धरणो। मक़तूल नौजवान जे फैसल खासकेली पुट अलीकुल खासकेली तौर सुञाणप। वारसन मेरान हाईवे ते लाश रखी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। सनन चवण आहे त नौजवान खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। दराजा शरीफ भरिसां ॻोठ गुल मोहम्मद जामरो में जामरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। 35 लख रुपया दंड मुक़रर। एडवोकेट अता मोहम्मद जामरो जी सरपंची हेठि तकरार जो निबेरे में गुलाम मुस्तफ़ा ऐं गुलबहार जामरो जे धुर मथां हिकु खून ऐं हिकु ॼणे खे ज़ख़्मी करण जो ॾोह साबित। दंड जे रक़म 3 किस्तनि में गुलाम कादिर जामरो जे धुर खे अदा कई वेंदी। फ़ैसिले बाद धुरियूं चीर खनि। अमेरिकी यूनिवर्सिटी ईरानी सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सेक्रेटरी जे धीउ खे बरतरफ़ करे छॾियो। अमेरिका में एमोरी यूनिवर्सिटी ईरान जे सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सेक्रेटरी अली लारजानी जे धीउ खे बरतरफ़ कयो। परॾेही मीडिया मूजिबि सेक्रेटरी अली लारजानी जे धीउ फातिमा अरदशेर लारजानी अमेरिका में एमोरी यूनिवर्सिटी जे मेडिकल स्कूल में असिस्टेंट प्रोफेसर जी हैसियत सां हेमाटोलॉजी ऐं मेडिकल ऑन्कोलॉजी पढ़ाए रही हुई। अमेरिका जे केतिरनि रियासतुनि में सख़्त तरीन बर्फ़ानी तूफ़ान ज़िंदगी मफ़लूज। 7 ॼणा फ़ौत। अमेरिकी मीडिया मूजिबि वाशिंगटन, न्यूयॉर्क, टेक्सास, ओक्लाहोमा, न्यू जर्सी समेत केतिरनि रियासतुनि में तेज़ बर्फ़बारी, मींहुं ऐं थधियूं हवाऊं हली रहियूं आहिनि। न्यूयॉर्क जे इलाइक़े बहिराड़ी में गर्मी पद काटू 49 ताईं घटिजी वियो। 16,000 खां वधीक उॾामूं मुअतल। 24 अमेरिकी रियासतुनि में एमरजेंसी लागू। अॼु अमेरिका में वफ़ाक़ी ऑफिसूं बंदि। स्कूलनि में ऑनलाइन क्लासिस जो ऐलान। न्यूयॉर्क के गवर्नर केती होचुल जो चवणु आहे त न्यूयॉर्क बदतरीन सियारे जे तूफ़ान खे मुंहुं ॾेई रहियो आहे।